मेरान यूनिवर्सिटी पारां सिंध हायर एजुकेशन कमीशन जे सहकार सां सरकारी यूनिवर्सिटियुनि जे 40 खां वधीक आफ़ीसरनि ऐं मुलाज़िमनि लाइ करायल 3 हफ़्तनि वारो तरबियती प्रोग्राम जी पुॼाणी वारी तक़रीब थी गुज़री। तक़रीब खे ख़िताब कंदे मेरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद असलम मुकेली चयो त हीउ दौर टेक्नोलॉजी ऐं कंप्यूटर जो आहे। टेक्नोलॉजी सां लाॻापियल समूरनि इजादनि मां असांखे फ़ाइदो वठणु घुरिजे। डॉक्टर असलम मुकेली चयो त सिखण जो अमल मुसलसिल आहे, उहो बंदि थियणु न घुरिजे। तरबियती प्रोग्राम में मेरान यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी ऐं शहीद अलाबख्श सूमर यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे 40 मुलाज़िमनि ऐं आफ़ीसरनि तरबियती प्रोग्राम में हिस्सो वरितो। जिन खे पुॼाणी वारी तक़रीब में मेरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद असलम मुकेली, प्रो वाइस चांसलर डॉक्टर ता हुसैन अली मंटा सर्टिफिकेट ॾिना। तरबियती प्रोग्राम में फोकल पर्सन IT इंजीनियर मुजावर मलिक, डॉक्टर अरबेलो भुट्टो ऐं ॿियनि शिरकत कई।